नाज़िम, भारत सतलज दरिया में वधीक पानी छॾे ॾिनो आहे। भारतीय हाई कमीशन पारां पाकिस्तान खे आगाह कयो वियो आहे। सतलज ऐं चनाब दरियाउनि में मथाहें दर्जे जी ॿोॾि बरक़रार आहे, जंहिं सबबि हर तरफ़ तबाही जा मंज़र आहिनि। जलालपुर वेझो बंद टुटण करे ॿोॾि जो वहिकिरो शहरी आबादी तरफ़ वधी रहियो आहे। इलाइक़े मां मुतासिरनि खे महफ़ूज़ हंधनि ते मुंतक़िल करण लाइ रेस्क्यू ऑपरेशन जारी आहे। बेतरब मुल्तान जे शेरशाह फ्लड बंद खे कट ॾियण जो फ़ैसिलो मुलतवी करण जो इम्कान आहे। DGPDA में पंजाब जो चवणु आहे त पंजाब जे ॿोॾि मुतासिर इलाइक़नि मां पाणी घटिजी रहियो आहे। पाणी लहण बैदि मुतासिर कैंपनि मां वापसि वञी रहिया आहिनि। एक बार ॿिए खे ब्रेकिंग न्यूज़ टियूं पिया। भारत सतलज दरिया में वधीक पाणी छॾे ॾिनो आहे। भारतीय हाई कमीशन पारां पाकिस्तान खे आगाह कयो वियो आहे। सतलज ऐं चनाब दरियाउनि में मथाहें दर्जे जी ॿोॾि बरक़रार आहे, जंहिं सबबि हर तरफ़ तबाही जा मंज़र आहिनि। जलालपुर वेझो बंद टुटण करे ॿोॾि जो वहिकिरो शहरी आबादी तरफ़ वधी रहियो आहे। इलाइक़े मां मुतासिरनि खे महफ़ूज़ हंधनि ते मुंतक़िल करण लाइ रेस्क्यू ऑपरेशन जारी आहे। ॿिए तरफ़ मुल्तान जे शेरशाह फ्लड बंद खे कट ॾियण जो फ़ैसिलो मुलतवी करण जो इम्कान आहे। DGPDA में पंजाब जो चवणु आहे त पंजाब जे ॿोॾि मुतासिर इलाइक़नि मां पाणी घटिजी रहियो आहे। पाणी लहण बैदि मुतासिर कैंपनि मां वापसि वञी रहिया आहिनि।